खैरपुर पुलिस पारां मुबैना मुक़ाबिले में मधे जी वासी ज़ीशान खोखर ऐं हरीसुलाह पंवर खे मारण जी दावा खे मारिजी वियल नौजवाननि जे वारसनि रद्द करे जुड़तू मुक़ाबिलो करार ॾेई छॾियो। उन समय ॿुधायो पियो वञे त ज़ीशान खोखर जे वालिद अरशद खोखर ऐं हरीसुलाह पंवर जे वारसनि IG सिंध ऐं DIG सखर खे मामले जी साफ़ शफ़ाफ़ इंक्वायरीअ लाइ दरख़्वास्त ॾेई छॾी आहे। दरख़्वास्त गुज़ार अरशद खोखर मौक़ुफ़ ॼाणायो आहे त खैरपुर पुलिस अमीन पठान ऐं ॿियनि जी वांगार ते मुंहिंजे पुट ऐं संदसि दोस्त खे जुड़तू मुक़ाबिलो ॼाणाए कानून खां मथां क़तलु कयो आहे। दरख़्वास्त गुज़ार अरशद खोखर दरख़्वास्त में वधीक ॼाणायो आहे त असां कारोबारी माण्हू आहियूं। मुंहिंजो पुटु ज़ीशान ऐं संदसि दोस्त हरीसुलाह पंवर पंहिंजे दोस्त जी सालगिरह मल्हाइण लाइ मिल्क कॉलोनी वियल हुआ त उते ताड़ में बीठल अमीन पठान ऐं ग़ुलाम रसूल झमट ॿिन्ही नौजवाननि खे हकलूं करे ड्रोड़ाए ॿिन्ही खे पकिड़े पहिरियां तशदुद कयो ऐं पुलिस एहलकार ग़ुलाम रसूल झमट ऐं अमीन पठान पुलिस पार्टीअ सां गॾिजी ॿिन्ही नौजवाननि खे गोलियूं हणी मारे छॾियो। दरख़्वास्त गुज़ार IG सिंध ऐं DIG सखर खां साफ़ शफ़ाफ़ इंक्वायरीअ जो पिणु मुतालबो कंदे चयो त मामले जो नोटिस वठी इंसाफ़ फ़राहम कयो वञे। आजुज़ भुट्टो, इबरत न्यूज़, मधे जी।